अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे ते खेलंदे उस्ताद लॻे थो त हाणे ॿियो को ॻोठ ताड़ियूं हिन आलू गंज सॼे ॻोठनि खे ॿुधाए छॾियो आहे मिया शौकत खान तू को टेंशन न कर इन ही ॻोठ में रहबो वरी माण्हुनि खे ठगबो पर सिर्फ़ गेट बि मटाइबो माना चइबो त मोचड़ा खाई पोइ ॻोठ बदिलंदे वरी अंब के हथ सां मछराए अदा खुदा खुदा कर इन मलो बखेल दई मता फेराए असां ॿिन्ही खे डंडा हणे हा शाद अंब खे हिमल न चजो मत गोठी छॼियो हलियो वञेव बाबा छोकिरी ने जेकर इनकार कंदी त पोइ असां छा कंदासीं तू दिल जाए कर मां पाणे अंब खे समझाईंदुसि छो न कयां शादी हा हा कंदुसि शादी पर छा बा छा यार ॿ मसला आहिनि हिकीअ तुंहिंजी मां साड़ साड़ोली शादी करण कान ॾींदी ॿियो हा ॿियो मसलो इहो आहे जो हिन उमिरि में मूंसां शादी कंदो केरु जंहिं घिटी खां लॻांदो केरु थो चवे दादा अॼु तोखे इते ई पूरो कंदो मैं शेरू छतरी हथ में कोडर खणी आई पाण खे मुड़ुस माण्हू तो समझी या फिटी कर पोगल हा न साईं मां तुझे मारण लाइ सरकारी नौकरी थो अचां पोइ तोखे मारियां थो बंद कलमो छतरी तोखे ख़बर ना है शेरू शेरा ऐं दुश्मन अॻियां ढेरा मुंहिंजो मतिलबु त दुश्मन मुंहिंजे अॻियां ढेरा असांजो खेरा अॼु तुंहिंजो कमु ढेरा यकदमि ई फेरा छतरी गरीब तुंहिंजो भाउ खुदा खुदा कर खैर जहिड़ी ॻाल्हि आहे अरे बस कर चुप कर तूं केरु थींदो असां विच में ॻाल्हाइण वारो लॻे थो अॼु मुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे छतरी मां ॾोही आहियां ॿुधा तोखे छा खपे मूंखे तुंहिंजो चेहरा बुकियूं ऐं गोश्त खपे कहिड़ा बुकी तूं छा कंदे मोचड़ीअ जो गादो लॻाईंदमि ताज़ी गरम गरम मोचड़ी वठो अरे माण्हू जो गोश्त खाइण हराम आहे हराम मुंहिंजी ज़िंदगी ख़राब करण हिलाल मूंखे गिदूअ में मोकिलण हिलाल मुंहिंजे यार खे मारण खां अॻु में मुंहिंजे लाश तां गुज़रणो पवंदो तोखे ठीकु आहे इहा तुंहिंजी ख़्वाहिश पूरी थो कयां आदम लॻे थो त आदम ते वज़न सवायो पइजी वियो छत्रीअ जो दादो हमरा ते वज़न पइजी वई हाणे तुंहिंजो वारो आहे न छतरी मता कोडर उछलाई अथई मां कुझु चरियो आहे हिन कोडर सां तोखे मच्छी वांगुरु कतरा कतरा कंदमि अरे चरिया मच्छी खे गतरा गतरा नाहे कबो मच्छी खे छिलबो आहे उनखे चीरबो आहे उनमें लूण ऐं मिर्च विझी उनखे तरे खाइबो आहे वॾो मज़ो ईंदो आहे काॾे हो मां पुछियो न काॾे हो केॾे हो अलाए काॾे आहे तुंहिंजा नौकरनि बीहंदा हिन खां वधीक तो मूंखे बेज़ार कया अॼु तोखे उफट थो मारियां तुझी ज़रूरत न आहे तुझी ज़रूरत शौकत भागा पापड़ा पाए छो आहे वारे वाह साद तू हेठो हेठो फ्रेम रे हेठ जो मारी मथे पिया कटजी ना सियाणो तो थिया सारा के साबे गालाई अरे तोखे ख़बर न आहे त मां कंहिं सां पियो ॻाल्हायां मूंखे ख़बर आहे मूंखे त तू जिन साबे गालाई ईअं न चरिया हींअर जिननि जो चङो मुड़ुसु जानू जिन आयो ऐं मूंखे चए पियो त आस्थानो थॾे छो भॼी आया मानी जो टाइम थियो आहे हल तली मानी खाऊं खणी अच न किथे आहे मानी ये छा ते ढंग पे तो करी हा शर्म बि कोन थो अचे मानी जो तो ॿुधी रही छिरक तो भराए वञी
अहिड़ो कंदो मैं हशर पब्लिक जे साम्हूं परेशान थी ईंदे छॾ पंहिंजा पाण में वीर ॻाल्हि खे सिधो रख सफ़ा को चंडो आई जो जा अरे ने ते रोज़ी कई सी न उहा ॻाल्हि बाबा मूंखां न थी थिए तो जॾहिं छा करा कुत्तो दादा रो भलो बुधारा तो वारो यो छोरो सुथरंदो न सुथरंदो बुको यार को मामो आई छोरो की अरे ने सफर छा थियो थई सफ़ा मुंह रोड़ियो पियो थई दुकान ते बि कोन थो अची कहिड़नि गाबनि सां गॾई तूं पर सफ़ा बीमार कुकड़ वांगुरु लिड़ियो पियो आहीं तोसां वेधन कहिड़ी आहे छा मसलो आहे बाबा मां अॻे ई परेशान आहियां महिरबानी कर मुझे तंज करे मूंखे परेशान न कर हा हा तूं खान नहीं खान न सफर खान ही खान छा पंहिंजे असांजे लाइ बाबा मुंहिंजी तबियत सही न आहे मूंखे परेशान न कर छा आहे कमकार कोन्हे कीअं थो चवीं पीउ खे हाय अल्लाह आई न चो मुझे गुलाब जे गुल जहिड़े बचड़े खे ऐं तो इश्कड़ो लॻो इश्कड़े वीचारे खे सफ़ा झोरे छॾियो वीचारो किथे कमकार ई नथो करे सघे छा आहे हा हा मां थो चवांसि निभागो छोरो कुझु पंहिंजे लाइ ठाहे सॼी उमिरि मां को जहिड़ो हूंदो छा अबा तूं मानी खाई आराम कर हा हा मां त पंहिंजे घर रोज़ थो अचां पर जे तूं घर न ईंदे त पंहिंजो घर ख़राबु कंदे ऐं ॿुध सुभाणे खां दुकान खोल ग्राहक अचनि था मूंखे त का बि ॻाल्हि उन्हनि जी सम्झ में नथी अचे त चवनि छा था न ईअं न कजां मतां सॼो दुकान हिन जे हवाले कयो अथई इहा कल्सूम आहे न निभागी ऐं उहा दुख करे छॾींदी हा सभु पैसा ई हुनखे थो ॾे ॾिसीस पे रोज़ जा कम ॻाल्हाए त कीअं थो इहो सॼो इन माईअ जो चक्कर आहे तावीज़ आहिनि तावीज़ जो अॼु तोसां मूंसां ईअं पियो ॻाल्हाए आरा अरे सॼो दुकान त भरियो पियो आहे पर लॻे थो निभागो सॼो दुकान ख़ाली कंदो दुकान भरियल हुजे भरियल हुजे पर ॿिनि ॾींहंनि में जरके वांगुरु जरके वेंदा सपरू कल ॿुधो ई न छा पई चए मूंखे ज़ुल्म कयो हुअसि मूंसां तुंहिंजे अॻियां त ॻाल्हाए पई अम्मा मां छा कयां ॿुधायो छा कयांसि खण ॾंडो ठोकीस मथे में अम्मा अबो ऐं तूं मूंखे चयो कंदो या सही मां काॾे वञा ॿिए हिकिड़े ॾंडे मां झुमरियूं तोबा ऐं सभिनीनि मां अची फाथी आहियां वधीक तो वारो ही पी वेठो आहे न मोई मां फाथी आहियां बुद्ध माण्हू जा पलटा घटि तूं बि न आहीं बा हू कोई यारी शुरू थी करे तूं राणे में लॻो पियो आहीं तांगरी जी ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन थी अचे मां मानी खाई वञा थो दुकान ते ओह नो दादा पोइ छा सोचींदा फकीर बाबा पोइ छा वरी छा थियो जीअं ई जिन साईं जे वजूद में दाख़िल थियो ओह नो बाबा ईअं पियो दाऊं करे ईअं पियो फुरियूं करे ईअं पियो रड़ियूं करे जो छा ॿुधायां तव्हांखे मां एॾी तकलीफ़ छो ॿुधो आहे जिनात पीरनि जा साथी हूंदा आहिनि यार फारूक साथी आहिनि पर जिनायती फ़क़ीरनि जे वजूद के चीरे अंदरि दाख़िल थींदा आहिनि इहो सभु कुझु तव्हां असां ॼणनि मुरीदनि जे लाइ त कनि था वॾी ॻाल्हि करे छॾी यार अफ़सोस यार बसि यार मुर्शिद साईं माण्हू जे भले जे लाइ करे थो यार शायदि असांजे दोस्त जो भला कमु करा ऐं उन बहाने में मुंहिंजो कमु थी वेंदो ठीकु आहे फारूक मूंखे ख़बर आहे त तुंहिंजो दोस्त तकलीफ़ में आहे हा तुंहिंजूं तकलीफ़ूं मुर्शिद साईं दूर करे छॾींदो बसि रुॻो उन हलणो पवंदो पर यार मुर्शिद साईं खे कीअं ख़बर पवंदी असां त पंहिंजे दोस्त जे कम लाइ आया आहियूं बाबा उनखे जिन फ़क़ीर ॿुधाईंदा आहिनि जेको जंहिंजी तकलीफ़ हूंदी आहे तूं हली या दोस्त हले ॻाल्हि मिड़ी साॻी आहे बरोबर यार बरोबर सच थो चई मुंहिंजे बि दोस्त जे घर में राति जो पत्थर लॻंदा हुया मुख़्तलिफ़ आवाज़ ईंदा हुया उनजी बि जान मुर्शिदनि छॾाई शायदि जी अदा जी अचां यार मूंखे मुंहिंजो भाउ सॾे थो मां हुन सां मिली अचां तव्हां होटल ते हलो ठीकु आहे होटल ते मिलूं ठीकु आहे हेॾे हा ॾे हवाला अदा इहो अंब किथे आहे
इन खे त मां ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो आहियां। यार घरां रोई रोई निकितो आहे। ओदा रोई घरां छो निकितो आहे? हली रोई निकिरे नंढड़ो ॿार कोन्हे जो वरी शहर में गुम थी वेंदो। ॻोठ पंहिंजो आहे मोटी ईंदो। शायदि अंब भाउ अथई भाउ, लॻे थो त मुंहिंजे ख़ौफ़ खां बेज़ार थी वठी भॻो आहे। चवंदा न आहिनि हथ जी वॾी जो न वेज न तबीब। झलियो मांस त नजमा जे पोयां न लॻ पर मुड़ियो ई कोन। हाणे वञी पाण लोड़े। यार अलाए कहिड़ो ज़िद अथसि नजमा सां शादी करण जो। अमरीकन छोकिरी पियो सम्झे इन नजी बाती खे। जंहिंमहिल हुन ॻाल्हायसि त सभई ख़बर पहुची वयसि। शायदि मुंहिंजी माई बि छिती थी पई आहे। पंध करे करे पंहिंजी जुती घसाए छॾी। एॾीमहिल ॾिस भाॼे असांजी काॾे रिश्तो वठण। जेॾी महिल पुछ काॾे थी वञी अंब जे रिश्ते जे लाइ थी वञे। ॿी ॻाल्हि ॿुधायई इहा चोरी नजमा चए पई त मां सफ़र सां शादी कंदसि। अड़े हेठि अथई छोरा, ख़बर बि हुई न पोइ ॿुधाई छो न पियो। असांजो छो जीअण जंजाल कयव। वञ छोरे खे वठी आ, ॻोल्हे ॻोल्हे वठी अचीसि। अहिड़ी रिंद ॾींदोमांसि अहिड़ी रिंद ॾींदोमांसि जो सॼी ज़िंदगी यादि कंदो। रहम कुझु त राम कर। हाणे हल वञ हुनखे वञी ॻोल्हे वठी अच। ठीकु आहे पर मोचड़ा घटि हणजांइसि। हा घटि तूं पाण ॾिसजांसि। सुठो जो चिबड़ तूं अची वे। अॼु हल त तोखे मिठाई थो खारायां। कमाल खान मिठाई थो खाराई। केर त आहे डेरो खयो अथई छा जो मिठाई थो खाराई? डेरे पति जी का बि ॻाल्हि न आहे। अॼु वॾी हथड़ी हई अथमि। जानू कोई छा थियो? बसि यार चिबड़ ॿुधो कोन अथई सुञाई खे लख लानत हूंदी आहे। मूं वटि पूरा 40,000 हुया चिबड़। मां त हिन जाइ ते 15,000 रुपया शर्त रखी। माण्हुनि त लखे रुपया शर्त रखियूं, लखे रुपया। सो बि घर खई हलिया विया। यार मूं ॿुधो आहे त ज्वारी सदाई सूरन में। ईअं कोन्हे पर कॾहिं तीर वञी निशाने ते लॻंदो आहे। जॾहिं वञी तीर निशाने ते लॻे पोइ त लखे रुपया खीसे में हूंदा आहिनि। हली ॾिस शेरू जे अॾे ते कीअं था ज्वारी वञी लखनि जा लख खटनि। न यार मां ॾिजां थो ग़रीब आहियां। छो कुता चक हणंदी आहे? अड़े चरिया हिकु भेरो त हल। छाते मगन में सूर विधो अथई। वाह वाह आचार्य बनी। अरे अञा मां ॻाल्हि ई न कई आहे तोखे मथे में सूर थी पियो। मां पाण खे सम्झो हूंदो त मथे में सूर पजी वियो हुजे। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध कंहिंसां कजांइ न। शेरूअ खे मारण जे लाइ कॉन्ट्रैक्ट टेलर घुरायो आहे मूं। ॿुध के ॿुधो त कोन मां आस्ते पियो ॻाल्हायां। न सीमट आ न बजरी आ न वारी आ न असां वटि जग आहे। तूं वरी कलर घुराए छॾियो आहे। कलर न बाबू किलर माना खूनी। ओह नो तू मजाक पियो कहीं ओए। जेको पैसनि ते माण्हू खे मारे छॾींदो आहे। ईअं चओ वांदा। सुभाणे पूरे 12 बजे 5 मोरा जे वाट ते कॉन्ट्रैक्ट किलर लहंदो तबाही कंदो। बॉस इहो अचे खूनी किथां अथव? असांजे घरां लंडन मां। वाह बॉस वाह लुंड इहे पोयां वेठा अथव। अरे अधु चेरियो त तो करे छॾियो आहे। लुंड न ॿाहिरि मुल्क वारो लंडन जहाज़ मां सम्झी। हाँ जहाज़ बॉस किथे लहंदो? जहाज़ लहंदो ई कोन चाक न आहे। असांजे घर लहंदो। बस चुप कर। तोखे त घर ई न आहे। घणी जाई न चुप कर न मां पाण वठी थो जाऊं। ओह नो हींअर ई शेरूअ खे ॿुधाइण थो वाइदो मुंहिंजो। शेरू बीमार पे
और रोंदा ज़ारो ज़ार पे तेकू याद करे शेरू शेरू ॿुध अरे बाबा हिकिड़ो चकर ॿुधुमि ॿोड़ो रमज़ान न हा छा थियो आहे शेरू हू आहे न हू केरु हू आहे न तुंहिंजो भाउ छतरी छा आहे छतरी खे छा कयांसि हुन तोखे मारण लाइ 12 कातिल घुरायो आहे कातिल अचण ॾे कातिल खे मां बि हुनखे ॿुधाईंदुसि त शेरू शेर आहे ऐं दुश्मन जे अॻियां ढेर आहे हा वरी इहो छा चई मुंहिंजो मतिलबु त दुश्मन शेरू जे अॻियां ढेर आहे अचण ॾे हिन कातिल खे मां हिनखे ज़ील थो कयां हा ओ मुंहिंजो मतिलबु त डील थो कयां डील डील हा आदम भजंदो पियो अची जो आला हाल खेरता है शेरू ॾे हाल आदम ढोड़ में बचे खेर तो हुयो अरे खेरी त ना है खेर अच्छा आदम ओ नो लगे सो तेरे वीडियो अथन हाँ यार मूंखे बि ईअं थो लॻे को वीडियो हल त हलूं अच अच ॾिसूं हली कालो मां चवाई तो हितां निकिर तर या कुआड़ी खसे मां न तोखे ॿ टुकर करे छॾियां ओ नो वञा पियो कंहिं सुठे कम जे लाइ ऐं रस्तो जी रोकियो अथई चाचा मिरल जे कम सां हलूं पिया हाणे हिन जे मुंहुं चढ़ियासीं कमी कोन थींदी अरे तूं वरी मूंसां एतिरो थो ॻाल्हाईं शुक्र कर जो तुंहिंजो पीउ मुंहिंजो दोस्त आहे मां चवां थो अॻ में हितां तूं वञ अरे बाबा मां छो वञा तूं वञ मां न वेंदुसि तूं वञ मां चाहियां थो अरे यार मथे में सूर मां थो चवां त तूं वञ मां न वेंदुसि अरे मां चवां थो अॻ में तूं वञ निकुर त सुठो आहे मूंखे ॿिया ज़रूरी कम आहिनि निकुर त मुंहिंजो नालो बि कालू अथई अलाह कंदो त तोखे ॻोठ जा कुता खाईंदई शोकू ओ शोकू जी उस्ताद अरे केॾा मरी रहे हैं म्या शौकत खान हिकिड़ी ॻाल्हि ॿुध गौर सां उस्ताद माण्हू ॿुधनि कननि सां मां गौर सां कीअं ॿुधां अरे छोरा ॻाल्हि खे पहिरियां सम्झण जी कोशिशि कर हरू भरू मथो न चट उस्ताद ही तो मथो आहे या चाटो आहे पियो चटियांसि थोरो दिमाग़ कमु वठो सां अरे ख़ुदा खे मञ पहिरियां ॻाल्हि खे पूरो ॿुध उन खां पोइ हे अजायूं सजायूं ॻाल्हियूं कर उस्ताद तूं बि खणी ॻाल्हि कर पोइ ॾिस मां तो कीअं तुंहिंजी ॻाल्हि जो हल कढां शौकत चवंदा आहिनि त जिते विञाइबो आहे उतां ई ॻोल्हिबो आहे छा बिलोर विञाया अथई तूं टेंशन न कर मूंखे ख़बर आहे तो किथे विञाया हूंदा मुंहिंजो अंदाज़ो आहे त तो नाली में किराया हूंदा वञ नाली मां कढी आहे ॻाल्हि बेतरी हर भर परेशान थियो मार का ख़ुदा जी कोन्हे हाणे दिमाग़ जी सफ़ा दही कढी थो छॾी उस्ताद किथे आहे अथई वारो कर मानी वेठे त खाऊं अथई बुख लॻी आहे ॾाढी ऐं आलू खे वञी परसाए अच हथड़ो घुमाईंसि ठीकु आहे उस्ताद वञा थो अरे हाणे निकिर हितां वञ आलू खे इज़त सां वठी आ उस्ताद आलू खे इज़त जी कहिड़ी ख़बर बाक़ी तूं चई त मां वञा थो हाणे जान छॾ वञ अरे केरी खजिया जिंद इने पराए गोठ में काहे था पो हिकड़ा चरिया खुटन कोन था वरी ॿिया बि था अचनि माय नेम इज केटू कालपोल कालपोल इहो वरी कहिड़ो नालो आहे केरु आहे जेको तो इल्ज़ाम थो हणे तोखे मुकूं चवनि था हणनि इल्ज़ाम था हणनि मुंहिंजो मतिलबु आहे केरु आहे जेको तो इल्ज़ाम थो हणे काल्ह पंहिंजी माउ जी ख़बरूं ॿुधी पियो न चाचे रमू खे छा पई चवे छा पई चए ॿुधी पियो न चए पई त सफ़र खे दुकान न ॾिजांइ इहो सभु कुझु सफ़ुरी खे पियो खाराए पैसा मानी ज़िंदगी में मखियल ॾाढो खाईंदासीं छा थियो अथई ला निकिरी विया उस्ताद हाणे त बुख मरंदासीं मूंखे इहा आलू गंजे मां उमेद कान हुई अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे के बोड़ा के अंधा ऐं बातन सां मिलंदे के बोड़ा के अंधा ऐं बातन सां मिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे